वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जॾहिं जॾहिं धर्म जी हानि थींदी आहे ऐं अधर्म जो वाधारो थींदो आहे तॾहिं तॾहिं मां साकार रूप में धरतीअ ते प्रगट थींदो आहियां। दरवेशनि जे उद्धार लाइ, दुष्कर्मियुनि जे विनाश लाइ ऐं धर्म जी स्थापना जे लाइ मां हर युग में प्रगट थींदो आहियां। श्री कृष्ण अर्जुन जो दिव्य संवाद आहे श्रीमद् भागवत गीता। हिंदू धर्म जो आधार आहे गीता। जिंदगीअ जे हर प्रश्न जो समाधान ॾिए थी गीता। श्रीमद् भागवत गीता जेका अॼु खां 5000 सालनि खां बि अॻु लिखी वई, छा अॼु बि ओतिरी ई प्रासंगिक आहे? व्याख्या थींदी गीता जे सामाजिक, मनोवैज्ञानिक, दार्शनिक, आध्यात्मिक ऐं अहिड़े केतिरनि ई पहलुनि जी। खुलंदो हिकु हिकु श्लोक, उहो बि अॼु जूं मिसालूं खणी। अव्हां ॿुधंदा श्रीमद् भागवत गीता जी हिकु वृहद व्याख्या। अॼु जे संदर्भ में प्रस्तुत करता आहिनि माया वसंदाणी। इनकारी बयान ऐं निवेदन। गीता जी व्याख्या जे दौरान वक्ता पारां जेके बि वीचार पेश कया वञनि था उहे घणनि ई गीता पुस्तकनि मां, ॿिए बि धार्मिक साहित्य मां, इंटरनेट तां, विद्यार्थी जीवन में वक्ता द्वारा पढ़ियल किताबुनि मां या वक्ता जे पंहिंजे निजी वीचारनि, भावनि ऐं अनुभवनि ते आधारित आहिनि। व्याख्या करण जो उद्देश्य कंहिंजी भावनाउनि खे आहत करण जो न आहे। इन जे बावजूद बि अगरि कंहिंजी भावना आहत थिए थी त वक्ता ऐं चैनल इन जे लाइ अवली क्षमा प्रार्थी आहे। गीता जी व्याख्या जो प्राथमिक उद्देश्य अॼु जी नई टहीअ जे मन में गीता जे प्रति मान वधाइण ऐं रुचि पैदा करणु आहे। हिन विषय ते अॻु में ई पारंगत विद्वाननि सां तर्क वितर्क करणु, वाद विवाद करणु या कंहिं बि बहस चर्चा में उलझण जो को बि मक़सदु कोन आहे। गीता जे सिंधीअ में सम्झाइण जी कोशिश कई वई आहे जीअं अॼु जी नई टहीअ में भाषा जे लाइ रुचि जाॻे। जिन खे अॻु में ई सिंधी भाषा ईंदी आहे उन्हनि सां उच्चारण, व्याकरण या ॿी भाषा जे शब्दनि जे कतब में आणण खे खणी करे कंहिं बि विवाद में उलझण जो बि मक़सदु कोन आहे। गीता खे सम्झाइण लाइ जेके बि मिसालूं वक्ता द्वारा खयूं वयूं आहिनि
उहे व्यवहारिक ज़िंदगीअ ते त आधारित आहिनि, पर कंहिंजी निजी ज़िंदगीअ सां इन्हनि मिसालुनि जो वास्तो न आहे। इन जे लाइ इन्हनि मिसालुनि खे व्यक्तिगत तौर ते न खंयो वञे। कंहिं बि सुझाव या सुवाल लाइ हिकु मात्र ज़रियो चैनल जो कॉमेंट बॉक्स ई रहंदो। निजी तौर ते फ़ोन ते या व्हाट्सएप ते वक्ता द्वारा चर्चा करण जी जवाबदेही न रहंदी। कमेंट बॉक्स में आयल कंहिं बि दर्शक जो कमेंट जी वक्ता या चैनल जी जवाबदेही बि न रहंदी। धन्यवाद।